Bismillahirrahmanirrahim. पेटेलफ सिंध जो सरवार मरकज़ी सदर साईं गुलाम सुलेमान साहब, अॻूणो मरकज़ी सदर साईं इक़बाल हुसैन सरगरी साहब, ज़िलनि जा सदर, मुंहिंजा दोस्त, वेझा साथी साईं इम्तियाज़ अहमद लुंड सदर ज़िला दादू, अशफाक अहमद रामराज सदर पेटेलफ ज़िला लाड़काना, साईं हाजी नादिर हुसैन जरमानी साहब सदर सांगड़, साईं असलम जिगर साहब सदर डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद, साईं मोहम्मद रमज़ान सदर डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद, साईं असगर डारी साहब सदर शहीद बेनज़ीराबाद, साईं शरीफ पिनियो सदर खट्टा, साईं शाहीन अख्तर सांगेला साहब अॻूणो मरकज़ी उहिदेदार ऐं ज़िले मीरपुर जो सदर। उनखां पोइ काफ़ी दोस्त आहिनि जिन जा नाला कंदासीं त टाइम लॻंदो। तालकनि जा सदर, डिवीज़न जा सदर, उस्ताद साहिबान, मुंहिंजूं भेनरूं, सभिनी खे सलाम। सभ खां पहिरीं तव्हां दौर तालुके जे उस्ताद साहिबान खे, आर्गनाइजिंग कमेटी के मेंबरनि खे, ज़िले शहीद बेनज़ीराबाद के दोस्तनि खे जंहिं बहितरीन प्रोग्राम कयो आहे, तव्हांखे लख लख मुबारकूं। खीरूं लड़ो उस्ताद हिन वक़्त वेठा आहियो, मौजूद आहियो। अहिड़ी गर्मी में तव्हां प्रोग्राम में इहा आहे तव्हांजी पंहिंजी मोहबत साईं अशरफ सां। साईं अशरफ जेको महफ़िल जो घोट आहे, उन ते जेतिरो ॻाल्हाइजे, शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे दोस्तनि ते जेतिरो ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे। हिकिड़ी ॻाल्हि इमदाद वेठो आहे, साईं असांजो फरार साहब साईं वेठो आहे, अरबाब कमाल वेठो आहे, जेके नवाब शाह पेटर जा दोस्त वेठा आहिनि, साईं मौलादार शाह वेठो आहे, ॿियो साईं सालम खां पोइ साईं अशरफ खां पोइ तव्हां पेटेलफ जे लाइ तव्हां दोस्तनि में उमेदूं आहिनि। साईं सालम अशरफ जो तव्हां सां साथ हूंदो, रिटायर जो हक़ आहे, जेको 7 साल थिए थो उनजो मुबारकबाद। लेकिन सॼी सिंध जा दोस्त ऐं शहीद बेनज़ीराबाद जा दोस्त उहे उमेद रखूं था तव्हां पूरी सिंध सां, पंहिंजे डिवीज़न सां ईअं ई निभाईंदो, ईअं ई प्यार ॾींदो जीअं हिननि दोस्तनि ॾिनो आहे। हाजी असलम साहब डिवीज़न जो सदर रहियो, ज़िले जो सदर रहियो, तालकनि जो सदर रहियो, ईअं मरकज़ी इलेक्शन कमेटी जो चेयरमैन। असां वटि साईं गाज़ी ख़ान जमाली वेठो आहे, उनजो नालो रहिजी वियो, उनखे बि साईं खे सलाम। तमामु हिकिड़ो सादो सिधो बहितरीन शख़्सियत। हिन ज़िले में हिकिड़ो ऑफिसर आयो, उन मूंखे चयो त तव्हांजा सभु उहिदेदार ज़िले जा कमनि कारणनि लाइ ईंदा आहिनि, उहे सभु चवंदा आहिनि, पंहिंजे कमनि ते ॻाल्हाईंदा आहिनि, जंहिंमें साईं इमदाद वेठो आहे। पर हाजी साहब कमु ॾेई ॾींदो आहे, जॾहिं ईंदो आहे रुगो चुप करे वेहंदो आहे त बसि असां चवंदा आहियूं हिनजी चुप वॾी ॻाल्हि आहे, अॻु में हाजी साहब लाइ कमु कयो। उहो हाजी अशरफ आहे। उस्ताद जो बि ॻाल्हि आहे, जेकॾहिं सिर्फ़ु कैनालनि ते ॻाल्हाइबो त कैनाल त अहम मसइलो आहे, अहम इशू आहे, हर जॻह ते इशू आहे। पर हिन वक़्तु जेको असांजे उस्तादनि जो इशू आहे, या असांजे उस्तादनि जो जेका दिल्ली में ॻाल्हि आहे, या जेका हर वक़्तु असां वटि मौजूदु आहे, असांजो मरकज़ी सदर वेठो आहे, पूरी मरकज़ी कमेटी वेठी आहे, साईं शकूर वेठो आहे, साईं रफ़ीक वेठो आहे, साईं मुक़दस वेठो आहे, असांजो मानसूब वग़ैरह डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी वेठो आहे, हीअ पूरी डिवीज़न वेठी आहे, हक़ साहब वेठो आहे। सर्विस स्ट्रक्चर असांजो कुदरती हक़ आहे। सर्विस स्ट्रक्चर जाॾो ई सर्विस स्ट्रक्चर
कर नंढड़े दा प्यास काले था ओए तो के तेरा उस्ताद के खाना पौना सिर्फ वर्किंग कमेटी मुजरिम मारे जेका वर्किंग कमेटी सिंधी हुजे जेका मरकजी सदर सां गॾु हुजे जे मरकजी सदर सां गॾु पीर मुज़फ़र आहे उन्हें इस्ताद वठी ॾिनो हाजी नाज़िम ने वठी ॾिनो रफ़ीक ने वठी ॾिनो पर आउं चवंदुसि त सिंध जी पूरी वर्किंग कमेटी सभिनी डिवीज़न जा सदर कराची खां वठी करे ठटे खां वठी करे तंहिं मोहम्मद खान ताईं तंहिं मोहम्मद खान खां वठी करे जैकबाद खां वठी करे सखर ताईं सखर खां वठी करे होची ताईं सभु असां में आहियूं त सुस्ती कहिड़ी जॻह ते आहे सुस्ती असां में आहे सुस्ती हिक ॿिए जा पेर कढण में आहे या सुस्ती सरदार शाह में आहे आउं चवंदुसि असां गुलाम सुलमान पंहिंजे वसार काबीना रखंदा आहियो आहे जेकॾहिं मरकज़ी काबीना ॾोही हूंदी जमन रखण में त वर्किंग कमेटी सिंध जी बि ओतिरी ज़िम्मेवार आहे ज़िलनि जा सदर थियूं था पटका थियूं था ज़िलनि जा सदर थियूं था वर्किंग कमेटी जो मेंबर सदरायूं था बाक़ी जेॾी महिल उस्ताद गॾु कयूं था उन वक़्तु असां चऊं था त मरकज़ी काबीना जो क़सूरु आहे मरकज़ी काबीना कमु न कया इन जे करे जेकॾहिं ॻाल्हियूं कनि थियूं त सभिनी में हूंदियूं पर आऊं हिन पिंडा तां हिन स्टेट तां गवर्नमेंट खे ॾोही थो करार ॾियां ऐं गवर्नमेंट असांजी ॾोही आहे गवर्नमेंट खे स्ट्रक्चर ॾियणु खपे मुंहिंजे मूंसां गॾु तव्हां नारो हणायो त स्ट्रक्चर खपे स्ट्रक्चर हुजे सरदार शाह खां वठंदासीं सेक्रेटरी खां वठंदासीं ऐं इंशाअल्लाह तव्हांखे मिलंदो हिन ई मरकज़ी काबीना हिन ई ज़िलनि जे सदरनि हिन ई वर्किंग कमेटी अॼु शहीद बेनज़ीर आबादी स्टेट तां अॻू में पेटियल जे सदर साईं साबिक़ सरदारी खे अदी फरियाद खे बिलाल साहब खे ऐं जेकी हींअर केॾर लाइ जलसा था कनि उनजे रद्दी बराबरि बि जेकॾहिं उस्तादनि जे लाइ असां लाइ कोशिशि कनि त हफ़्ते जो कमु आहे ऐं हुन स्टेज जा मुद्दा पूरो कया हाजी अशरफ साहब वेठो आहे इमदाद वेठो सभु दोस्त वेठा आहिनि टिपू सुल्तान जी ग्रीन हिल ज़िले में आहे असांखे स्टेज वठी ॾियो उस्ताद बाक़ी आहे बाक़ी आहे बाक़ी आहे सभी दोस्तनि जी महिरबानी दोस्तन खे गुज़ारिश आहे त दोस्तन जो लाइ पाणीअ जो बंदोबस्त बि आहे कुझु दोस्त अच वञ पिया कनि महिरबानी करे मानी खाई